जी नाज़रीन, हिन वक़्तु गड़ी खेरो में गर्मी जी हिकिड़ी शदीद लहर हली रही आहे। गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां वठी 50 खां 53 सेंटीग्रेड जी सख़्त गर्मी आहे। PDA में 100 दफ़ा खणी जेको आहे वार्निंग्स जारी करे त असांखे जेको आहे पंहिंजो घरनि खां न निकिरणु घुरिजे ऐं हीट स्ट्रोक सन स्ट्रोक खां बचण लाइ उपाउ वरिता वञनि, पर हुकूमत तरफ़ां PDA में तरफ़ां के बि अहिड़ा उपाउ न आहिनि वरिता विया जंहिंसां शहर वासियुनि खे को फ़ाइदो को रिलीफ मिली सघे। असां PDA में ऐं हुक्मराननि खां पुछणु चाहियूं था त हिन सख़्त गर्मी में तव्हां त चओ था असां घरनि में विहूं, पर हीअ डेली कमाइण वारा, हीअ मज़दूर, हीअ पोरियत जंहिंजे घर जी चुल्ह ॿरंदी तॾहिं आहे जॾहिं हू अॼु कमाईंदा त घर में जेको आहे मानी पचाईंदा। अचो त इन सिलसिले में शहर वारनि सां असां ॻाल्हायो आहे त हुननि जो हिन गर्मी जे बारे में छा चवणु आहे। हीट व्यू हिकु इंतिहाई जेको आहे त गर्मीअ जो पद सफ़ा 53 सेंटीग्रेड असांजे जैकाबाद डिस्ट्रिक्ट त आहे, पूरी दुनिया जे अंदरि गड़ी खेरो बि जैकाबाद डिस्ट्रिक्ट जो ई हिसो आहे, उन जो तालुको आहे। हिते गवर्नमेंट खे उपाउ वठणु घुरिजनि आहे, मगर उहो को बि शइ न आहे। सिविल अस्पताल जे अंदरि उन्हनि खे हिकिड़ो जेको आहे त वार्ड ठाहिणो हुयो, उहो वार्ड हीट व्यू जे हवाले सां उन्हनि को बि उन ते अमल न करायो। उन खां पोइ ACs ऐं DCs खे जेको आहे त हिते पाणी जा जेको आहे मुख़्तलिफ़ स्टॉल हणणा हुया। PDA में उन्हनि खे सपोर्ट कयो, उहे फंड्स उन्हनि रिलीज़ बि कया हूंदा, पर उहे फंड्स ख़बर न आहे काॾे हलिया विया। मां PDA में जे मिनिस्टर खे ऐं ख़ासि करके पंहिंजे MPA मीर मुमताज़ ख़ान जखरानी खे गुज़ारिश कंदुमि त महिरबानी करे गड़ी खेरे ते नज़र विधो वञे, छो त हिते बि ग़रीब आहिनि। असां 53 सेंटीग्रेड खे हाणे जेको आहे त असां बीट कयूं था। महिरबानी करे कुझु न कुझु जेको आहे त गड़ी खेरे वारनि ते रहम कयो वञे। जीअं त सिंधी गर्मी ॾाढी वधीक थी वई, शिदत अख़्तियार करे वई आहे। बिजली जो बहरान वधी वियो आहे ॾाढो, बिजली बि तक़रीबन बंदि थी रहे। गर्मी बि ॾाढी हिन साल थी आहे, कारोबार सभा ठुप थी आहे, मार्केट ॾिसो सभा ख़ाली लॻी पई आहे। हर को ॼण हिकु नंढो शहर आहे, बसि प्यार मोहबत शहर आहे। दुआ कयो त को रोज़गार थिए, बाक़ी रोज़गार जो हाल सभु पाणी कोन्हे, हिकु पाणी जो प्रॉब्लम आहे, पाणी बि कोन्हे, माण्हू परेशान आहिनि, हर को परेशान आहे, ग़रीब हारी परेशान आहे। दुआ कयो को पाणी अचे, ग़रीबनि जो को जान सिधो थिए, महिरबानी भाउ। बिजली ना है सर, ये गर्मी है बहुत थी। गर्मी के हिसाब से गुजारिश करूँ था तो कुछ सरकार के कुछ मदद करान असांजो। गर्मी भी रहे, पानी भी ना है पीने जो वगैरह, इन हिसाब से असांजे शहर के कुछ जीअं त गर्मी जी हिन शदीद लहर में जिथे आम माण्हू खे ॿाहिरि निकिरणु इंतिहाई ॾुखियाई ऐं मुश्किलात थी पेश अचे। ऐं तव्हां ॾिसो था त रोज़ु रोज़ु गवर्नमेंट जे तरफ़ां PDM वारा ऐलान कनि था त असां हीट स्ट्रोक जे लाइ माण्हुनि जे बचाव जे लाइ मुख़्तलिफ़ जॻहनि ते असां थधे पाणी जा जेका स्टॉल लॻाईंदासीं। लेकिन हिन वक़्तु ताईं असांजे शहर गड़ी खेरो में का बि अहिड़ी एक्टिविटी नज़र न आई आहे जंहिंमें कंहिं ग़रीब खे अहिड़ो रिलीफ मिले, कंहिं मज़दूर खे रिलीफ मिले जेके सॼो ॾींहुं हिन ॿाहिरि निटिरण उस ते पंहिंजी मज़दूरी कनि था, पंहिंजे बचनि जे लाइ कुझु कमाइनि था। कंहिं क़िस्म जो असांखे रिलीफ न आहे मिलियो। गड़ी खेरे शहर में गवर्नमेंट जे तरफ़ां को बि अहिड़ी कैंप न आहे लॻाई वई जो जंहिंमें हिकु मज़दूर जेको आहे उन कैंप ते वञी करे कुझु न कुझु रिलीफ वठे। को बि कैंप न आहे लॻाई वई गड़ी खेरो में। ऐं असां घुर था कयूं गवर्नमेंट खां त जेके पंहिंजा तव्हां अनाउंसमेंट कयो था, जेके ऐलानात कयो था, इन ते महिरबानी करे अमल पिरा थियो त ग़रीबनि जे लाइ त जीअं रिलीफ तव्हांजे कैंप खां वठी सघनि। असां गड़ी खेरे जो माहौल खे जेकॾहिं असां ॾिसूं त असां वटि गर्मी घणो आहे ऐं उन जे बावजूद बि असां जेको आहे पंहिंजो पूरो करे था ऐं असांखे हुकूमत को रिलीफ न ॾिनो आहे। असां सुबुह खां वठी राति ताईं कमायूं था, पोइ बि माना असांखे जेको आहे बचत नथो थिए। घी जो किलो जेको आहे 500 रुपयो थी पियो आहे, 600 रुपयो थी पियो आहे। असां जेको कमायूं था जेको आहे सॼो जेको आहे सामान में हलियो थो वञे। हुकूमत जा को बि अहिड़ा इक़दाम न खयां आहिनि जंहिंजो ज़रिए असांखे जेको आहे बचत थिए। असां अपील था कयूं त असांखे रिलीफ ॾिनो वञे ऐं जेको आहे असां गर्मी जे मौसम में जीअं असां पंहिंजो रोज़गार खे कंटिन्यू कयूं ऐं जेको आहे इंशाल्लाह इहो। मैं वज़ीर आज़म पाकिस्तान वज़ीर आला सिंध मुराद अली शाह और अपने मैंने MPA को गुजारिश कर रहा हूँ कि यहाँ पे शदीद गर्मी है और गर्मी में गड़ी खेरों में कोई सहूलत भी नहीं है। यहाँ पे कोई ऐसा कारोबार भी नहीं है जहाँ से बंदा अपने लिए कुछ ले। अपील करता हूँ कुछ सहूलत दे दें ताकि यहाँ पे बंदा अपना गुजारा करे और तेल वगैरह ये जो है इन पे नोटिस लिया जाए ताकि ये जो है अपना गुजारा कर सकें। सलाम अलैकुम। ये तो
ऊन्हारो ईंदे ई गर्मी ईंदे ई हिकु त बिजली जी तमामु घणी लोड शेडिंग आहे ऐं गर्मी जी एतिरी हीट स्ट्रोक आहे जो तमामु माण्हू हिते बीह बि नथो सघे। तमामु घणी गर्मी आहे, शिदत सां गर्मी आहे, जोलो आहे, कोई बि सहूलियत न आहे। असां वटि जेका बिजली आहे उहा 5-5, 6-6 घंटा लोड शेडिंग में गुम आहे। असां हुक्मराननि खे अर्ज़ु कंदासीं त बराए महिरबानी हेॾी हीट स्ट्रोक में बिजली जी फराहमी खे बहाल कयो वञे। गर्मी जे हवाले सां तव्हां गढ़ीखेरो वासियुनि जा वीचार ॿुधा त हिन शदीद गर्मीअ हिन शहर खे मुकमिल तौर ते पंहिंजी लपेट में आणे छॾियो आहे। कारोबार मुकमिल तौर ते ठप थी चुको आहे। तव्हां मुंहिंजे पस मंज़र में ॾिसी सघो पिया त हीउ शहर जा सुनसान रोड ऐं रस्ता जेको आहे उन दौर जी यादगिरी ॾियाराए रहिया आहिनि जॾहिं लॉकडाउन हूंदो हो ऐं शहर मुकमिल तौर ते वीरान बंदि लॻा पिया हूंदा हुआ। असां हुकूमत खे पुरज़ोर अपील था कयूं त इन सिलसिले में गढ़ीखेरो खे फौरी रिलीफ ॾिनो वञे, फौरी तौर ते बजट जारी करे PDM खे अलर्ट कयो वञे त जीअं हिते रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं वञनि त हीट स्ट्रोक ऐं सन स्ट्रोक खां माण्हुनि खे बचाए सघिजे। कैमरामैन गुलबड़ो सां गॾु अमर सिंधी, जैकब न्यूज़, गढ़ीखेरो।